गॾा ऐं ढगे जा बताए फ़क़ीर वटि घर में जेको कामोड़ी हुई त फ़क़ति हिकु ढगे हो ऐं पाड़े मां पटे सटे खेसि रोज़ गाहु आणे विझंदो हो। इत्तिफ़ाक़ सां हिकु गॾो अची हिरियो ऐं रोज़ानू ढगीअ जो गाहु खाई थिए वियो। फ़क़ीर उनखे हकले हकले बेज़ारु थी पियो। हिकु ॾींहुं घणो बेज़ारु थियो त रब पाक खे सुवालु कयाईं, धणी मुंहिंजा हिन गॾ खे मार, रोज़ मुंहिंजे ॻऊं जो गाहु खायो थो वञे। सुबुह जो उथी ॾिसे त संदसि ढगी मुई पई आहे। यकदमि घरां निकितो ऐं वञी हिकु अंधे खे वठी आयो। अंधे खे आणे मोल ढगीअ लॻी विहारे चवणु लॻुसि, अदा हीअ साह वारो कहिड़ो आहे? अंधे हथु लाइ चयोसि, फ़क़ीर हीअ त ढगी आहे। उन ते कंधु मथे करे चयाईं, अंधो बि सम्झे थो त हीअ गॾ न ढगी आहे। वधीक तोखे छा चवां?